नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा कंहिं बि तारुफ़ जी मोहताज कोन्हे। पाण पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जा सीनियर नायब सदर आहिनि साईं सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सईदपुर टकर। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। साईं, तव्हां इहो फरमाईंदा त हिन वक़्तु मुल्क जी जेका मौजूदा जेका सियासी सूरत हाल आहे उहा कहिड़े तरफ़ वई वञे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। मुल्क जूं तमामु हालतूं ख़राबु आहिनि ऐं तव्हां ॾिसो ग़रीब माण्हू जो माना हींअर पघार में 30,000 में गुज़ारो ई कोन्हे। उन खां पोइ न ज़मींदारनि खे पंहिंजो मिले थो कणिक जो अघु, न सारियुनि जो अघु, न उनजो को रिआयत आहे। पाणी तमामु लेट आयो आहे, तंहिंजे करे अञा ताईं असांजो जेको लोवर सिंध आहे उन में त सारियूं लॻियूं ई कोन्हनि ऐं ख़ुदा करे को अघु थिए पर अघु बि 2,000-2,200 बीहंदो। तंहिंजे करे तमामु हींअर ऐं मुलाज़िमनि जा पघार बि कोन वधाया विया आहिनि। उनजे करे ॾाढी सिंध में गुरबत आहे, हालत ख़राबु आहे, रोडनि जा हाल ख़राबु आहिनि। जेका बजट आई आहे बजट ते तव्हांजो छा ख़्यालु आहे? बजट सही न आई आहे ऐं उन खां पोइ इहा बजट रुॻो अखरनि अंगनि जी आहे ऐं पाण में ई नानी वेड़ो करे सभु खाई वेंदा आहिनि। 10% बि जे ख़र्च थिए न त कमु हले। ॿियो मंशियात जेको हलाइनि पिया उहे असांजा हुक्मरान ई हलाइनि पिया। जे उहे कंट्रोल कनि त मंशियात बंदि थी वञे। अस्पतालनि जी हालत ख़राबु आहे, स्कूलनि जी हालत ख़राबु आहे। तव्हां ॾिसो त इहे सिर्फ़ु 2 शयूं सही हुजनि न त असांजो मुल्क सुधरी वञे। इहा बि ॻाल्हि तव्हांजी। साईं, तव्हां PTI जो बिलख़ुसूस जेको PTI जो जेको बानी आहे इमरान ख़ान साहिबु, उनजो मुस्तक़बिल क़रीब जे अंदरि उनजी आज़ादी तव्हां ॾिसो पिया? इंशाअल्लाह उनजा केसिस वेसिस इलाही ख़तमु थी विया आहिनि ऐं असां उमेद था कयूं त फ़ौजियुनि सां बि ठाहे हलंदो ऐं असांजी जेको ब्यूरोक्रेट फ़ौज ऐं अवामी हुकूमतूं गॾिजी मुल्क हलाईंदियूं त पोइ सही हलंदो। हींअर जेको न आहे उन्हनि जो 30% अवाम उन्हनि सां कोन्हे, नवाज़ शरीफ़ वारनि सां या ॿियनि सां। तंहिंजे करे मुल्क जेको आहे सॼो पोइते पियो वञे। अवाम हिकिड़े पासे आहे ऐं सिर्फ़ु हुकमरान ॿिए पासे आहिनि ऐं पंहिंजे मुल्क में ई कोन था सही हलाए सघनि त वरी ईरान जो पिया कनि, अमेरिका जो पिया ठा कनि ऐं टे असांजा हुकमरान 3 जहाज़नि में पिया वञनि। असां वटि खाइण जो पैसो कोन्हे। उन में वज़ीर आज़म अलॻि पियो वञे, आर्मी चीफ अलॻि पियो वञे, त पंहिंजो डिफेंस मिनिस्टर अलॻि पियो वञे। 3 जहाज़ खणी पिया वञनि ऐं उहे पहुचंदा अमरीका त घणो हुनजो सिर्फ़ु तेल जो ख़र्च ईंदो। ऐं असांजी पंजाब जी CM वठे पई 12 अरब में जहाज़ ऐं असांजी PIA नीलाम पई थिए 10 में ऐं असां वरी वठूं पिया जहाज़ 12 में। अवाम ते ख़र्चु कजे ऐं जेको गवर्नमेंट जो प्रोटोकॉल ॿियो टियों उहो ख़तमु कयो वञे। उहो असांजे अवाम जो पघार घटि में घटि ग़रीब माण्हू जो ₹1,00,000 कयो वञे ऐं असांजो एग्रीकल्चर खे फिक्स कयो वञे सारियुनि जो अघु। जीअं ज़मींदारनि खे ख़बर हुजे त असीं महिनत पिया कयूं, असांखे हीउ सिलो मिलंदो। ऐं उन्हनि लॉ ऑर्डर ॾाढो ख़राबु थी वियो आहे, ख़ासि करे टनूर खान में डिस्ट्रिक्ट में। अॻे टनूर खान तमामु सेफ हूंदो, हींअर रोज़ ॿिए ॾींहुं फुर थिए पई, चोरी थिए पई, कराची में रेप थियनि पिया, माना को हुननि जो तदारक कोन्हे। ॿियो तव्हां खां इहो पुछणु घुरूं था त जेकॾहिं फेयर एंड फ्री इलेक्शन थिए त PTI जेको आहे उहो सिंध जे अंदरां जेको हुकूमत ठाहींदी ऐं 2 ताईं अक्सर असांजी ईंदी ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदा त पोइ सिंध या पाकिस्तान कीअं थो हले ऐं कीअं था कम थियनि तरक़ियाती ऐं कीअं ग़रीबनि खे नौकरियूं थियूं मिलनि। तव्हां ॾिसो 2-3 साल थिया आहिनि, सिर्फ़ु पैसनि खां सवाइ कंहिं ग़रीब खे नौकिरी कोन मिली आहे। सन कोटा बहाल कई वञे त उन खां पोइ असांजो ॾिसो ढगी फार्म ख़तमु आहे, असांजी शुगर मिलूं ख़तमु आहिनि, असांजो माना सॼो स्ट्रक्चर ख़तमु आहे। टनूर खान डिस्ट्रिक्ट केॾी मथे उभरी में हींअर फौजी शुगर मिल ख़तमु, पंहिंजो शहरी शुगर मिल ख़तमु, सॼो कमु तमामु थी वियो। मुस्तक़बिल में साईं इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त PTI GDA सां या ॿियो को अलायंस सिंध में ठाहे? GDA सां असांजो आहे, अॻे उन साहब आहे ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर साहब आहे। ज़ुल्फ़िकार जूनियर साहब आहे। ॿिया बि जेके अहिड़ा आहिनि जेके सुठा धड़ा उन्हनि सभिनी सां असांजो इतिहादु आहे। असीं गॾिजी इलेक्शन कंदासीं। साईं, पंजाब जे अंदरि पंहिंजी PTI जेका आहे उनजे बारे में तव्हां इहो फरमायो त पंजाब जा जेकी लीडर्स जेके आहिनि उहे मतिलबु त इमरान ख़ान जो जेको थिए पियो पंहिंजो उन सां मुलाक़ात मुलाक़ात जो जेको सोचियो उनजे अंदरि उहो एतिरो एक्टिव हिसो कोन पिया वठनि। छो? तमामु एक्टिव आहिनि, उन्हनि सां वीचारनि सां हालत आहे, उन्हनि जे घरनि ते रेड,
उन्हनि फार्मनि ते रेड, उन्हनि खे ॿार बच्चा मायुनि ताईं उनखे जेल में, त पोइ वीचारा छा कनि। पर पोइ पंजाब 70% असां सां BTI सां। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त तव्हां हक़ी माण्हू आणियो, सही जेको तव्हांजी ख़िदमत करे सघे ऐं तव्हांजो नुमाइंदो हुजे, न त सिर्फ़ु क़ाइदे आज़म पैसनि जो न हुजे नुमाइंदो, ऐं कुझु पंहिंजे सिंध लाइ ऐं पाकिस्तान लाइ करे। ऐं असांजो ॿाहिरी मुल्क में एॾो ग्राफ किरियल आहे, जे असांजो ग्रीन पासपोर्ट ॾिसनि था असांखे ख़राबु नज़रनि सां था ॾिसनि। ऐं अॻे इमरान ख़ान जे टाइम में असांजो पासपोर्ट हूंदो, अमरीका वेंदा हुआसीं त हुते असांखे हुते जेके हूंदा इंटेलिजेंस वारा सलूट कंदा हुआ। ऐं हींअर असांखे वीज़ा ई कोन थी मिले ॿाहिरि मुल्कनि जी। काफ़ी मुल्क दुबई ताईं असांजी वीज़ा बंदि करे छॾी। नाज़रीन, तव्हां असांजी क़ाबिल एहतराम निहायत मुअज़्ज़िज़ मोहतरम साईं सईद ज़ुल्फ़कार अली शाह जूं जेके से ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, ऐं यकीनन ॾाढियूं कारआमद ऐं ॾाढियूं कराइतियूं शयूं। ऐं इनशाला ईंदड़ प्रोग्राम जे अंदरि वरी बि जेको आहे सो कंहिं साईं जहिड़े हिकिड़े मोतबर महिमान सां गॾु हूंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिलसिलामत।